ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए, मकीनो मकान तुम्हारे लिए। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे ज़मीना ज़मानो आ, हे मकाना, हे मकीना। मकान चेबो जाए के, मकीन चेबो रह कड़ के। ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए, मकीनो मकान तुम्हारे लिए। हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए। ये दुनिया में असा आया हूं तो मुस्तफा जे सदके आया हूं। ये क़यामत जे दिहाड़े उथंदासीं त रसूलुल्लाह जे सदके होंदासीं, ऐं उते हुजूर जे सदके में अल्लाह पाक जी असांजे मथां नेमत थींदी। पोइ अहिड़ी नेमत जे लाइ छो न मीरात जा जलसा कजनि। ओ मुझा प्यारा दोस्त अजीज, सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी खुशी में मुझा दोस्त जो तू तो नवाब शाह जो मुसलमान इंसान अक्लमंदा रब करीम तो के समझा फरमाइया। तू तो खुशी तो करी पर तो के मां हदीस बुधाया, सीरत जा किताब खोले ॾिसो। जंहिं रात मुझे मुस्तफा जी विलादत थी आ, उन टाइम ते मक्के जा जबल भी झूमी रहा, पहाड़न के खुशी हुई, मक्के जा जबल भी खुशी में झूमी रहा हा। इन जे करे झूमी रहा हा त असां वटि उहो आयो आहे जेको शिरक ऐं कुफ्र जी पाड़ पटे छॾी, जेको ज़ुल्म जी पाड़ पटे छॾींदो, मक्के जे सरज़मीन खे जेको पाक बणाईंदो, रुगो मक्के खे न बल्कि सॼे जहान खे पाक बणाईंदो। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मुबारक ते सारे जहान खुशी कया। मर्रत वहशुल मशरिक इलल मगरिब बिल बिशारात। अल्लामा अहमद कस्तलानी रहमतुल्लाह अलैह मवाहिबुल लदनिया में लिखे थो त जंहिं रात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आ, उन महबूब करीम जे विलादत वारी रात उभरंदे जा पखी पखण जीत ॼणा जानवर ओभर खां ओलह पे विया, ओलह खां उत्तर पे विया, उत्तर खां ॾखिण पे विया, ॾखिण खां ओभर पे विया। चारई तरफ़ पखी पखण जीत ॼणा हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि, चवनि पिया आया आ सथियाम मुंहिंजा ॿारो चल भोर में। एक बे के मुबारक खुशी तक आया आ सथियाम मुझा बारो चल मोर में। पसी पहर पुलूअ जी नहसीने ठरियाम, हाणे बूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। मुझे महबूब के आमद ते सारे जहान में खुशी आ, पर हदीस पाक में इहो बचे थो त उन्ही रात सॼे जहान खुशी कई। इब्लीस अबू कुबैस जबल जे मथां चढ़ी, हिन पासे काबतुल्लाह आ, साइड में सफा ई मरवो आ। सफा जे भर में अबू कुबैस जबल आ, उन्हीं अबू कुबैस जे जबल जे साइड में रसूलुल्लाह जे अम्मा जो घर रहा। वह अञा जगह महफूज आ। जबल हाजी वीदाहन जंहिंखे ख़बर मालूम आ, उन जो अॼुकल्ह नालो आहे मौलिदुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद पाक जी जाइ। अगे कंहिं ज़माने में खुलियल हूंदी हुई, माण्हू हाजी समूरा वेंदा हा, हज भी कंदा हा, उमरो भी कंदा हा, तवाफ भी कंदा हा, सफ़ा मरवो भी डोड़ंदा हा।
पर थोड़ो पंध करे अॻिते सफ़ा मरवे खां उन मौलुदुल नबी में अंदर वञी नफ़ल पढ़ंदा हुआ त अल्हम्दुलिल्लाह उहा जाइ आहे जंहिं जाइ ते आमना जो लाल ॼाओ हो ऐं उन हबीब जे ॼमण सां अल्लाह सी असांखे काबे जहिड़ी नेमत अता फरमाई, इस्लाम जहिड़ी नेमत अता फरमाई। पर अॼोके हिन ज़माने में जेका मौजूद हुकूमत आहे नजदुनि जी